इन जो मतिलबु त मां पंहिंजी न्याणी जो नारी नारी ऐं नौकर जे पुट खे असां जूतो चक में खणी बि तव्हां खां माफ़ी पंहिंजी ज़बान बंदि रख बहितर गैरत इंसान। असां सिंधी दर जो पाणी पीअंदा आहियूं त उन जो बि अहसानु। अस्सलाम वालेकुम। गुलाम हुसैन ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी तव्हांखे मालूमात ॾींदा हलूं त अचण वारी क़िस्त में आख़िर छा थियण वारो आहे। अचण वारी क़िस्त जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तो सिदरा जो रिश्तो कंहिंखे मिलंदो, गुलाम हुसैन खे या वरी बिलाल खे? हू साईं बि खणी ईंदा आहिनि, माफ़ियूं बि वठंदा आहिनि। आख़िर छा थियण वारो आहे क़िस्त में? गुलाम हुसैन ड्रामो दिलचस्प बणिजी चुको आहे। जा सुठा हक़ाइक़ तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तो हिन नंढिड़े वीडियो में हलूं था जी अपडेट तरफ़। दोस्तो पहिरीं ॻाल्हि त हाणे माफ़ी वठी विया बिलाल वारा। अचण वारी क़िस्त में ॾिसंदो तव्हां क़ुर शरीफ़ साईं खणी करे अची माफ़ी वठंदा वॾेरे खां। वॾेरो खे माफ़ु कान कंदो, वरी बि साईं खे ॾिसी पोइ माफ़ु करे छॾींदो। बिलाल खे उनजे घर उनजे पीउ खे चवंदो तव्हां भली हिते रही सघो था। हू इन लाइ साईं खणी ईंदा आहिनि त असांखे माफ़ी ॾिए, असां ॻोठु नथा छॾणु चाहियूं। ऐं जेको जमीला इहो छो विधो आहे वॾेरे जे अॻियां त सिदरा जो रिश्तो तूं कंहिं ग़रीब सां करे छॾे। जीअं राजन खान पंहिंजी धीउ जो रिश्तो करे रहियो आहे पंहिंजी धीउ जो, ऐं तव्हां बि ईअं करे छॾियो। लेकिन हू जेको आहे पहिरियों त अहिड़ो करे पियो, लेकिन जमीला उनखे जॾहिं चयो त गुलाम हुसैन सां करे छॾ, उहो मल बि तव्हांजो थी वेंदो ऐं तव्हां ॾो मल विढ़ंदो त तव्हांजो नालो बि रोशन थी वेंदो ऐं तव्हांजे दुश्मन खे बि फ़ाइदो न मिलंदो, नुक़सानु पुॼंदो। ऐं इहा ॻाल्हि सोचण जे चाकर ख़ान सां जेको आहे इहो कचहरी कंदो ऐं चाकर ख़ान खे चवंदो त बाबा इहा ॻाल्हि मां ईअं सोची आहे, इहो ईअं कमु कयां। पहिरियों ॿियूं ॻाल्हियूं करे पोइ हिते चाकर ख़ान मना करे छॾींदो, लेकिन पोइ बि चाकर ख़ान जी ॻाल्हि ते इहो वॾेरो अची वेंदो। पोइ चाकर ख़ान सम्झी वेंदो वॾेरे जी ॻाल्हि त गुलाम हुसैन वारनि खे नुक़सानु पुॼाइणो आहे दुश्मन खे, त पोइ इहा गेम खेॾणी पवंदी। गुलाम हुसैन खे कूड़ो लालच ॾींदा त तुंहिंजी शादी असां कराईंदासीं सिदरा सां, तूं असांजो थी वञ, लेकिन आहिस्ता उनखे फसाए ज़रूरु वेंदा। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे इहो बिलाल वारा माफ़ी वठी बिलाल इहो चाहे थो त मां हिते रहां। बिलावल चाहे थो त जीअं सिदरा सां मां पंहिंजो ज़िद पूरो कयां, जंहिंजे करे मां ज़लील ख़्वार थियो आहियां ऐं उन खां जेको आहे न इहो कमु बदिलो वठां ऐं उन सां जा शादी कयां या बदिलो वठां। ऐं सिकंदर ख़ान चए थो त इहे पीउ पुटु ज़लील ख़्वार थी करे मूं वटि अचनि ऐं मुंहिंजे पेरनि में किरनि त पोइ मां इन्हनि खे पनाह ॾियां। बहरहाल बिलावल बि पंहिंजी गेम खेॾणु चाहे थो। असली बिलावल जेको एजाज़ कोलाची हुयो उहो ज़बरदस्त एक्टिंग हुई उन जी, लेकिन उन जा त हीउ चंडरो बिलावल आयो आहे, इन में ख़ासि मज़ो न आहे। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामो ज़बरदस्त बणिजी चुको आहे। जेतिरी तारीफ़ कजे हिन ड्रामे जी घटि आहे। गुलाम हुसैन ड्रामो दिन ब दिन बहितर होता जा रहा है। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांजे चैनल खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं अॻी वीडियो में। तव्हां अल्लाह हाफ़िज़।